नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारी में खबर ॾींदा हलूं त कोरोना मोज़े मर्ज़ खां बचण लाइ एहतियात ज़रूरी है। उत्तम दास मेघवाड़, सदर ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर्स ऑर्गेनाइजेशन ज़िले सांगड़ सिंध ऐं वफ़ाक हुकूमत जी हिदायत ते अमल करण जी ज़रूरत है। उत्तम दास मेघवाड़ होम्योपैथिक डॉक्टर कंडियारी ऐं डॉक्टर ऐं सदर ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर्स ऑर्गेनाइजेशन ज़िले सांगड़ शहर ऐं भरपासे जे ॻोठाणनि में कोरोना वायरस खां बचाव बाबति आगाही ॾींदे ॻोठाण ऐं शहरनि खे मास्क, साबुण, हैंड वॉश, डिस्पोजल कप तक़सीम कया ऐं हिदायत कई है त मेड़ मेड़ाकनि खां पासो करणु खपे। ॾिनल साबुण, हैंड वॉश सां बार बार हथ धोइनि ऐं वायरस खां बचण लाइ घर ताईं महदूद रहनि। बिना कंहिं कमकार जी गैर ज़रूरी निकरण खां पासो कनि। मुहिम दौरान अशोक आत्माणी, भगवान दास, रामचंद मेघवाड़, अशोक महाराज, हमज़ जमाली ऐं ॿिया पिणु गॾु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी